इस्लाम कोट खां नंगरपारकर तरफ़ ठहंदड़ नए बाईपास रोड जे ॿिन्ही पासनि खां भराई लाइ ग़रीबनि जी सर्वे बनियुनि जो ठेकेदार सत्यानाश कराए छॾियो आहे। इन्हीअ सिलसिले में डी बलोच कंपनी तरफ़ां शहर ॿाहिरां करोड़नि जी लागत सां ठहंदड़ बाईपास रोड ते कमु कंदड़ ठेकेदार रोड जी साइडनि खे मज़बूत करण लाइ जुगाड़ कंदे बनियुनि अंदरि क्रेन मशीन ज़रिए वॾा वॾा खॾा खणी वारी खणी भराई कराइण में मसरूफ़ आहे। जे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां ग़रीब हारियुनि जी बनियुनि खे ख़राब कयो पियो वञे। ठेकेदार अबोज ऐं ग़रीब हारियुनि जी बिना इजाज़त बनियुनि अंदरि मशीनरी हलाए वारी खणाए रहियो आहे। जे सबबि अॻिते वेंदड़ रोड जे ॿिन्ही पासनि खां बनियूं ख़राब थी वियूं आहिनि। ठेकेदार करोड़नि जे ठेके मां ख़र्च करण बदिरां पैसो बचाइण लाइ बनियूं तबाह करे रहियो आहे। ग़रीब हारियुनि ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी बनियूं ख़राब कंदड़ ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची